Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी सादिक हरू भरू वती तो जाठा हणंदो खाम खा रुलंदो तो वती तूं हाणे हीअं कर मूं ॾे हलियो अच तुंहिंजे लाइ मूं वटि कम खोड़ करम खान छो भला तो वटि ॻाढ़े बोर्ड वारा खुटी विया आहिनि या वरी भॼी विया आहिनि जो मूंखे सलाह थो करी त मूं वटि हलियो आहे मां वांदो आहियां इहे ॿिया हूंदई जेके तो वटि हिक सॼे ते हलिया ईंदा ॻाढ़े बोर्ड जा हैराक सादिक तूं हिकु अनमोल हीरो ही छा अनमोल हीरो पर बचल तुंहिंजो क़दुरु कोन कयो जेकॾहिं तूं मूं वटि हुजी हा न त अहिड़े हाल में कोन हुजी हा पर तूं त मूंखे पंहिंजो दुश्मन थो सम्झी ऐं बचल खे वरी तूं पंहिंजो सॼण थो सम्झी जेकॾहिं बचल तुंहिंजो सॼण हुजे हा न त तोसां अहिड़ी हालत न थिए हा वरी अञा बि तूं उनखे पंहिंजो सॼण सम्झूं वेठो आहीं सादिक ग़लति थो करीं सफ़ा सोराना ग़लति थो करीं खणी जो इहो बचल खान मुंहिंजो सॼण न आहे करम खान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं मुंहिंजो कहिड़ो सॼण आहीं तूं बि त मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन आहीं सादिक हल हाणे तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा मूं तोसां कहिड़ी दुश्मनी कई आहे हाँ सादिक जेकॾहिं मां तोसां दुश्मनी कया हा न त अॼु ताईं तूं ज़िंदा ई न हुजे करम खान हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ गौर सां ॿुध ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे मुंहिंजे रब जे हथ में आहे तुंहिंजे हथ में न ऐं करम खान तूं केरु थींदो आहीं मूंखे मारण वारो तूं मूंखे मारींदे इहो ख़्यालु पंहिंजे दिमाग़ ऐं दिलि मां कढी छॾ त मां तुंहिंजे इशारनि ते भॼंदो ईंदुसि डोड़ंदो ईंदुसि इहो ख़्यालु दिलि मां कढी छॾ मथां फुल हुजई ही सादिक खान आज़ाद आहे ऐं आज़ादी वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे ग़ुलामीअ वारी न छो त सादिक जी मार ख़बर न चार रेसा कॾहिं बि सादिक तव्हांजे चक्कर में कोन ईंदो रेसा सादिक पाण खे शींहं थो सॾाए शींहं विठल अहिड़ा केतिरा ई शींहं करम खान पिंजरनि में
बंदि करे छॾिया। जेकॾहिं इहो सादिक इज़त सां मुंहिंजी गुलामी क़बूल नथो करे न, त ज़बरदस्ती सादिक जा गोॾा पंहिंजे अॻियां ज़रूर खोड़ाईंदुसि, तमाम जल्द। इहो सादिक मुंहिंजे अॻियां हथ जोड़े पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात न घुरे त मुंहिंजो नालो बि करम खान आहे। छो त करम खान जे कार खां अॼु ताईं केरु बची न आहे सघियो। त इहो सादिक वरी कीअं बचंदो? सूबेदार साहब, शाम जो लीमे ख़बर के छॾिजो। सामल खान अॼु ई त ॿधराए अथव न, अॼु ई छॾाईंदव त हू कीअं सुधरंदा? सूबेदार साहब घर अकेलो अथनि ऐं वीचारा ग़रीब मिसकीन आहिनि। बाबा साईं चए थो त मां वधीक ग़रीबनि जी पिट कोन खणंदुसि। हा, बाक़ी उन्हनि सां कमु अहिड़ो करे मोकिलिजो जो ॿीहर कंहिंसां ठगी न कनि। ठीकु आहे सामल खान, शाम ॿिन्ही मां ई हथ कढंदुसि ऐं तव्हांखे हाणे सुधरियल नज़र ईंदा। सूबेदार साहब, पर थोरो हथु हल्को रखिजो, वीचारा सफ़ा ग़रीब आहिनि। सामल खान, उन्हनि सां मुंहिंजी दुश्मनी कान्हे, पर मां बि चाहियां थो त हो हितां सुधरी ऐं पोइ निकिरनि। वधीक तव्हांखे पारत आहे, मां हाणे हलां थो। तव्हां बेफ़िक्र थियो, ॿिन्ही खे लकुण वांगुरु सिधो करे ऐं पोइ हितां मोकिलींदुसि। महिरबानी सूबेदार। तव्हां ॿिन्ही खे जेकॾहिं मूं बच्चल खान जे हथां बिही न कुटरायो न त मूंखे मितेरी न चइजो। मामा, मूं त तोखे पहिरां ई चयो हो त हितां पेर ड्राए, हाणे तूं त मार पचाए विने। मुंहिंजो त सोच, मां त हिकिड़े लकुण पोइ टे लेथड़ियूं पाईंदुसि। छा ते छितो थोई? मितेरी जे चवण ते असांखे भोतार मारियो न, पोइ ठहियो असां शहीदूं। वो त मूंखे बि ख़बर आहे, तूं आहीं वॾो ऑफिसर। तूं बि हथ विझण खां पहिरीं बच्चल खान बि त डिॼंदो न। मां बच्चल खान खे चई आई आहियां ऐं बच्चल खान चयो आहे त जेकॾहिं इहे ॿई राति जो हुन घर में हुजनि त सुबुह जो मूंखे ॿुधाइजनि। त पोइ मां उन्हनि ॿिन्हिनि खे वण सां ॿधी न कुटियो त मूंखे बच्चल खान न चइजां। मामा, मुंहिंजी रली किथे आहे? मूंखे ॿुधा त मां त महल सां ई पेर ड्रायां, पोइ तूं ॼाण मितेरी ॼाणे। मूंखे बच्चल खान जा पादर न आहिनि खाइणा। वरी काॾे वेंदे? परां पटे हाणे जो वेंदे त राति जो किथे रहंदे? ही त कंहिं लोड़े जी पाड़ में कंहिं कुएं जी ॿिर में घिरी बि राति गुज़ारे वेंदो। तूं पंहिंजे लाइ सोच, तो उठ खे रहण लाइ जॻह केरु ॾींदो? मां त जॾहिं हिन घर खां वेंदुसि त ॿियो घर ॾिसंदुसि न। मां त हिन घर में आहियां, हिन घर मां तव्हांखे कढंदुसि। हाणे जंहिंजी जॻह आहे उहो त कोन थो पुछे ऐं तूं बीठो तो हुकुम हलाई। कंहिंमें छा थो? हे त वेचारो ओगो आहे, हिनखे कहिड़ो ख़बर? ही त तव्हांखे कोन थो सुञाणे न, मां त तव्हांखे सुञाणा थो चङी तरह ते। यार रातो खान मुंहिंजी दिलि थी चए त पाण हिन कुंड ते हली हिकिड़ो मन हो ॾियूं ऐं ॿ टे खटूं रखूंसि, दिलो पाणीअ जो बि रखूंसि ऐं ॾाढो कचहरी थींदी, छो त पाण त उहे बि यारी दोस्ती वारा माण्हू आहियूं न। किरणा, पर पहिरियां बच्चल खान खां त पुछूं। किथे बच्चल खान इहो न सम्झी वे त ये बैठक ठाही अथऊं, पोइ वरी घर ॾे ज़मीन ते कब्ज़ो न कनि। अदालत खान बच्चल खान सोच सम्झ वारो माण्हू आहे, ग़लति न सोचींदो। यार बादशाह माण्हू आहे, ज़मीन जो मालिक त आहे न, उन खां पुछणु लाज़मी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त इहो ख़फ़ो कंदो केरु? यार ॾातो खान इहो कहिड़ो ख़फ़ो आहे? सरनि जा बंद पिया आहिनि, ॿ टे दोस्त घुराए काठियूं हणी मन ठाहे वठंदासीं ऐं पोइ ॾींहं ॿिनि में मन तयारु थी वेंदो। कहिड़ा असां बंगुला था ठहिरायूं यार। ॿ टे बंद हेॾां रखे, ॿ टे बंद होॾां रखे, छपर तयारु करे वेंदासीं। किरणा, जेकॾहिं बोरिंग वारे मन ते हली मैखानो मचाइजे त छा ख़्यालु आहे तुंहिंजो? अदालत खान उहो मन त ठहियलु आहे, बाबे बच्चल खान खां पुछूं त हू छा थो चवे। यार बैठक लाज़मी आहे, असां यारी दोस्ती वारा माण्हू
सुभाणे हली मिलूं था बचल खान सां, ॾिसूं त उहो छा थो चवे। पूरी पूरी ताड़ करे आयो आहियां। रात जो कंहिं बि सूरत में कीअं बि करे इहो ढोर कढणो आहे। असां तोसां गॾु आहियूं भाउ सादिक। कासाईअ सां ॻाल्हाए छॾियो अथव? उन्हीअ सां असां ॻाल्हाए छॾियो आहे, पर भाऊ सादिक ढोर खे कोराइण में जल्दबाज़ी न कयो। सुभाणे जो ज़ोर पइजी वञे त पोइ जा भाग पोइ सां जेको थियो ॾिठो वेंदो। 2-3 ॾींहं ढोर खे असां पाण वटि बीहारींदासीं। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जी इहा मर्ज़ी आहे, ठीकु आहे, मूंखे को एतिराज़ ई कोन्हे। पर ॿुधाए भाऊ सादिक, राति असांखे किथे अचिणो आहे? हा, बोरिंग वारे नंबर ते अचिजो, उते मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। पोइ उतां हली ढोर कढंदासीं ऐं तव्हांखे अॻिते हली रवानो करे मां वापसि ॻोठ मोटी वेंदुसि। ठीकु? असां पहुची वेंदासीं। हाणे हीअं कयो, हितां निकिरण जी कयो, ईअं न जो तव्हांखे केरु ॾिसी वठे। जेकॾहिं कंहिं बि असांखे ॾिठो न, तव्हां ते शक कोन कंदा। वरी बि एहतियात लाज़िमी आहे। राति जो मिलंदासीं, ठीकु आहे? पोइ यारो यारी। अरे एतिरा तव्हां ठाहूका थी आहियो जो माण्हू सां ठगी था कयो? साहब, असां तौबा कईसीं, तौबाज़ारी, असांखे माफ़ कयो। तुमी तौबा कयो साहब, मूंखे माफ़ कयो। आईंदा ईअं कंहिंसां बि धोखो कोन कंदासीं, फ़रेब कोन कंदासीं। अरे तव्हांखे हिन क़ाबिल छॾींदुसि त कंहिंसां धोखो कंदव न? तव्हांखे हलण जी क़ाबिल ई कोन छॾींदुसि मां। अरे नज़ीरा, अंदरि वञी कुहाड़ी खणी तव्हां ॿिन्ही जूं मुंडियूं त कपियां मां। हाँ, डिॼो था तव्हां ॿिन्ही जे हथनि जूं आङुरियूं थो वठां त जीअं तव्हां को बि कमु न करे सघो। वञी खणी कुहाड़ी अंदरां। राम साहब, राम। जे असां जूं आङुरियूं कपिजी वियूं त पोइ असां कमु कीअं कंदासीं? अरे ॿुधायो, अॻिते ठगी कंदो कंहिंसां? हाँ, तौबा ज़ारी, असांजे अबा ॾाॾनि जी तौबा साहब। गीसी ज़ारी, तौबा गीसी ज़ारी। करे वठ गीसी ज़ारी। अरे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी, बचल खान सिफारिश कई आहे तॾहिं तव्हां ॿिन्ही खे छॾियां थो, न त ॿिन्ही जूं टंगूं भञी हितां पोइ रवानो कयां तव्हांखे मां। ॿीहर अगरि कंहिंसां ठगी कई अथव न, अहिड़ो असरु कंदोसांव जो सॼी ज़िंदगी खट ते पिया हूंदो। साहब चढ़ में आ, निकिरो हितां, पहिरें ठाहियो जल्दी। हाणे हितां निकिरो, साहब अॼु कॾहिं फर्श कयो अथव, निकिरो हितां। सावल, ख़बर ऐं लीमे वारनि जो छा थियो? जेकॾहिं उहे राति ताईं घर न पहुता न त मितेरी अची हिते वेही रहंदी, पोइ उन सां मुंहुं तव्हां पाण ॾिजो। पूरो मां सूबेदार खे चई आयो आहियां, शाम उन्हनि मौत कढंदो। हिकु त आहिनि सहे जी खल, वरी वेतर वतन था ठगियूं कंदा। बुख जो चको आयो अथनि। भला केरु लखनि जी जॻह कंहिंखे मुफ़्त में ॾींदो? तव्हां छा था सम्झो त एतिरो कुझु थियण खां पोइ बाबो बचल खान हिन ॻोठ में उन्हनि खे रहण ॾींदो या वरी उन्हनि खे तड़े कढंदो हितां? ॻोठ मां निकिता त वीचारा ईंदा केॾा? सांवल, पर हाणे ढोलू बि त हुनखे रहण कोन ॾींदो न पंहिंजी जॻह में। उहा जॻह लीमे ख़बर खे ख़ाली करणी पवंदी, वरी कंहिं ॿी जॻह में रहंदा। हाणे उन्हनि जी बेईमानी जी ख़बर त हर हिकु माण्हूअ खे पइजी वई आहे। पंहिंजे घर में या हिन ॻोठ में केरु उन्हनि खे रहण ॾींदो? बाबा बचल खान जी ज़मानत ते उन्हनि खे जॻह मिलंदी, ऐं बाबा बचल खान जी ज़मानत ते रहंदा न त बेईमानी जो कॾहिं बि कोन सोचींदा। पूरा वीचारा मिसकीन आहिनि,
उन्हनि जे मथां हथ त रखणो पवंदो न त वीचारा दरपदर थी वेंदा। हा सावल, ॻाल्हि त लख जी तो करे, ग़रीबनि जे मथां हथ त रखणु घुरिजे। अलाह जो लगे को दिलो धोतो नथा सा लाइता चलो धुप्पा पानी में अरे थप्पा तो आज तक भरे रखा न करना धक्का न कर अल्लाह के थोड़ी धप्पा पानी में तो सोए वो तो दिक्कत ओ अरे तेरी मैं तेरी हेड रहूं तेल गरम करे वठ मुझे जिस्म ते मालिश कर असुर संत संत कुटियो तन खुदा जी मार पवे न रोलू है ढोलू के ॾाढो कुटराए तो असांखे अहिड़ी थी कावड़ अदा कावड़ न कर। हाय हाय ये जो तू केस न कराई है न त असांखे ये सूबेदार जेल थोड़ी वठी वञा। तो तेल गरम करे उते ताके सूबेदार गरम न को था खुदा जो मार पे ताके कहीं तो डकी क्यों हाणे घणो सियाणो नथी असां गरीबन मथा जुल्म करे हाणे तू पाण के ठाउको तो समझी ओ मत तेरी हिनन जे मथा मां जुल्म नाही क्यों हिनन ते सूबेदार बधो अलाए मारनो सस मुखे केड़ो खबर। अरे जेकॾहिं तू असांजे मथा केस न करी हा त सूबेदार असांखे छो ॿधी वञे हा। अरे तव्हांखे मां न बचल खान बदरायो आहे जाते केता चाहो खबर तव्हां इन सां ॻाल्हायो ई न माट करे वियो त पाण में सलाह कयूं हाणे हिन घर में हिकु ॾींहुं बि नाहे रहणो। तेरी असां ॿई भाइर त ॿाहिरि ई सलाह करे आया आहियूं असांखे हाणे हिन घर में नाहे रहणो वरी कुटको नाहे खाइणो। हा रहणो तव्हांखे असां बि हाणे हिते न ॾींदासीं तव्हांजे ठगिन जो सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वियो आहे हिन घर में छा तव्हांखे सॼे ॻोठ में को रहणो न ॾींदो चिंता थाओ छा घर रहण लाइ खोड़ आहिनि तू छा तो समझी त असांखे घर कोन मिलंदो। अरे ये कोन थींदो जो असां ढेर ते पिया हुजूं घर खोड़ आहिनि शहर में। हा घर त तुंहिंजे लाइ खोड़ पर पटे केरु कोन ॾींदई इन्हे को खोटे उन आंगुर जीअं कहूं 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 उन आंगुर सुम हेठि खॾ में अदालीमा हल रे अदालीमा कल्ह तुंहिंजो शकल न पियो वणे हे तोखे इशारा पियो ॾियो यादि अथई पाण थी हाणे राजो थी वियो। मां चवां थी हाणे वात बंदि कर मुंहिंजे साम्हूं ऐं पंहिंजी शिकिल गुम कर। मां छो शकल गुम कयां मुंहिंजो त पंहिंजो घर आहे तव्हां शकल गुम कयो भले। अदालीमा मूंखे न रुलूअ ते अहिड़ी थी कावड़ चइजो न न न कावड़ तो मूंखे बि ॾाढी थी अचे पर ॾाढो कुटियो थो रहंदा तेरी अदा ख़बर रो न वरी न ख़बर पए वरी न कुटी
बाबा साईं चांहि सां तव्हांखे बिस्कुट बि आणे ॾियां? अमां अलाए कीअं था चांहि सां माण्हू बिस्कुट खाइनि, ॿिन मूंखे त ज़हर लॻंदा आहिनि। असुल चांहि जो मज़ो हलियो थो वञे, जेका चांहि जी पतीअ जी ख़ुशबू आहे न, जेका ॻाल्हि ई ॿी आहे। बाबा सावल नज़र नथो अचे। बाबा साईं चए पियो त पाणीअ जो वारो आहे, सिज उभरण खां पहिरियां ई निकिरी वियो आहे। बाबा साईं असांजे ॻोठ में चोरी थी वई। छा चोरी? असांजे ॻोठ मां? कंहिंजी? हिन वीचारे बितल जो ढोर निकितो आहे। चइबो त असांजे ॻोठ में वरी चोरियूं शुरू थी वयूं? बाबा साईं इहो कमु इन ॾातू ऐं पीराणे खां सवा केरु कंदो? बाबा ॾातूअ खे मां बि सुञाणा, ॻोठ जी चोरी कॾहिं न कंदो। बाबा ईअं न चइबो आहे। सबूत खां सवाइ कंहिं ते बि इल्ज़ाम हणणु सुठी ॻाल्हि न आहे मुंहिंजी अम्मा। बाबा साईं उन्हनि जा कुझु माण्हू पेरे ते निकितल आहे। ॾितल चयो त बाबा साईं खे वञी ॿुधाए, वधीक बार तव्हांजे मथां रखियो अथई। चवे पियो त कीअं बि करे मुंहिंजो ढोर वापसि करायो। बाबा तूं पीराणे खे वठी हली उन जाइ ते पहुच जिते पेरा मां चांहि पी पहुचां थो, ऐं ॾिसूं त इहो पीराणो छा थो चए। जी बाबा साईं मां पीराणे खे वठी थो अचां। पर चांहि त पी वञो न। नूर मां चांहि कोन पीअंदुसि। बाबा साईं चांहि। इहा हालत रही त पोइ ॻोठ जो माहौल त वरी ख़राब थी वेंदो। अल्लाह अकबर, इहे वरी कहिड़ा नवां छोरा चोर समाणा आहिनि असांजे ॻोठ में। जेसिताईं चोरनि खे वाखो न कबो तेसिताईं इहो सिलसिलो वरी शुरू थी वेंदो। इन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। अमा बाबा एक कोप वठो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।